जॾहिं खां इंसान हिन दुनिया में वजूद में आयो आहे त उनखे हमेशह उनजे दिलि में हिकिड़ो ई सुवालु रहियो आहे त आख़िर हीअ काइनात किथां वजूद में आई ऐं हीअ इंसानियत ऐं हीअ धरती ऐं हीअ ज़िंदगी आख़िर कीअं वजूद में आई। इंसान अॻ में इहो सोचींदो हुयो त ज़मीन पूरी कहकशां जे विच में आहे ऐं बाक़ी हर शइ उनजे ॿाहिरां घुमी रही आहे ऐं सॼी दुनिया में इहो ई बिलीव कयो वेंदो हो त ज़मीन हिकु जाइ ते बीठी आहे ऐं सिज ऐं ॿिया ग्रह उनजे इर्द गिर्द चकर काटे रहिया आहिनि। अगरि को माण्हू उन खां ख़िलाफ़ु सोचींदो हो त उनखे वॾियूं वॾियूं सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। क़दीम रोम में इन ॻाल्हि जो इनकार करणु या इन शइ ते बहस करणु ख़ुदा जे वजूद जे इनकार करण जे बराबरि हुयो। पोइ जीअं जीअं दौरु बदिलजंदो वियो ऐं इंसान में शऊर जी अखि उजागर थी ऐं साइंस जी दुनिया तरक़ी कई त इंसान खे नेठि ख़बर पई त आख़िर हिन पूरी कहकशां हिन काइनात में इंसान जी जॻह किथे। त अचो दोस्तो, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़मीन जेका हिन वक़्तु असांजो अहम ग्रह आहे उहा कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे ऐं असां काइनात जे आख़िरी छोड़ ताईं जो सफ़र कंदासीं ऐं ॾिसंदासीं त ॿिया कहिड़ा ग्रह असांजा पाड़ेसिरी आहिनि ऐं हिन कहकशां जी असलियत छा आहे। हिन सफ़र जी शुरूआति अचो त पंहिंजी धरतीअ खां कयूं। धरती जेको असांजो घर बि आहे ऐं जिते जीवत जी शुरूआति थी ऐं इन खां पोइ आहे ज़मीन जो तमामु वेझो पाड़ेसिरी चंड जिते धरतीअ जहिड़ो कुझु बि न पाणी न वायुमंडल ऐं न ई वरी जीवन। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त अॼु खां तक़रीबन 4.5 अरब साल पहिरें चंड जो जनमु धरतीअ सां थींदड़ हिकु ॿिए ग्रह जे वॾे धमाके खां पोइ वजूद में आयो। जे टकर जे नतीजे में जेको मलबो थियो उहो मलबो आहिस्ता आहिस्ता गॾिजी जंहिं चंड जी शिकिल अख़्तियार कई। असांजो सिज असांजे सोलर सिस्टम जी वॾी ताक़त आहे ऐं धरतीअ ते हयातीअ जो दारो मदार बि सिज ते ई आहे, जंहिंजे करे ई ज़मीन ते अॼु ज़िंदगी क़ाइमु आहे ऐं वण टिण ॿूटा मौजूदु आहिनि। उन खां पोइ हुनजो वेझो ग्रह आहे मर्क्यूरी। हिन सयारे जी ज़मीन बिल्कुलु चंड वांगुरु आहे ऐं इन जी हालति मां लॻंदो आहे त ॼण इहो अरबनि सालनि खां हिते को जीवन न थियो आहे। इन ग्रह ते केतिरा ई सयारा ज़मीन खां उते वञी चुका आहिनि ऐं उतां जो अभ्यास करे चुका आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरें मरीनर 1 1974 हिन जे वायुमंडल में परवाज़ कई ऐं उन खां बाद मैसेंजर सयारो 2003 में नासा जे तरह उतां छॾियलु हुयो ऐं इन 2011 ताईं इन ग्रह जा चकर काटिया ऐं 2008 में हिन मरकरीअ जूं कुझु अहम तस्वीरूं ज़मीन ते मोकिलियूं ऐं उन जे आधार ते इन जो 50% नक्शो बि तयारु कयो वियो आहे। सिज जे इंतिहाई वेझो हुजण जे करे को बि सयारो इन जे वेझो वञणु नाहे कंदो ऐं उन खां पोइ हबल टेलीस्कोप बि इन जी सही तरह सां नक्शो न करे सघी आहे। असांजो अॻियों सियारो आहे वीनस। वीनस जो साइज़ ऐं उन जी ग्रेविटी बिल्कुलु असांजी ज़मीन वांगुरु आहे। वीनस तेज़ाबी बादलनि जी वॾी हिकिड़ी चादर सां हर वक़्तु ढकियलु आहे, जंहिंजे करे असांखे हिन जी सतह ज़मीन खां नज़र न ईंदी। हिन जी सतह ते वॾे मिक़दार में ॿरंदड़ जबल मौजूदु आहिनि। एतिरा जो 100 किलोमीटर जे दाइरे में 150 खां वधीक ॿरंदड़ जबल उते असांखे नज़र ईंदा। उन जे मथां एतिरा तेज़ाबी ककर हुजण जे करे उन ते मींहुं नाहे वसंदो। हालांकि उन जी सतह खां कुझु मथे उहा बारिश तेज़ाब जी बारिश उते थींदी आहे, पर सतह खां तक़रीबन 25 किलोमीटर मथे उहा बाफ़ जी सूरत अख़्तियार करे वेंदी। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त अॼु खां 100 अरबें साल अॻु में इन जी सतह ते पाणी मौजूदु हुयो, जेको आहिस्ता आहिस्ता सिज जी तपश जे करे बाफ़ बणिजी वियो। वीनस ते ज़िंदगी जो को बि आसार कोन आहे, पर साइंसदाननि जो ख़्यालु आहे त वीनस जे इन ककरनि में किथे अहिड़ो माहौल मौजूदु आहे जिते हयाती जा कुझु आसार थी सघनि था। इन खां पोइ असांजो अॻिलो ग्रह आहे मार्स। 1965 में पहिरियों स्पेस प्रोब मार्स ते पहुतो। अमेरिका जा केतिरा ई स्पेस प्रोब्स यानी सयारा मार्स ते लैंड थिया, जन
उते ज़िंदगी हुअण ऐं पाणी जे मिलण जी इंकशाफ कयो आहे। धरती खां करोड़े किलोमीटर दूर मार्स खे साइंटिस्ट इन नज़र सां ॾिसंदा आहिनि त मुस्तक़बिल में इन ते इंसानी शहर अॻियां वञी सघजनि था। उन खां अॻिते मौजूदु आहे पथरनि जो हिकिड़ो वॾो एस्ट्रॉइड बेल्ट जेको सिज ऐं मार्स जे विच में चकर काटींदो रहंदो आहे। जुपिटर सूरज सोलर सिस्टम जो सभ खां वॾो सितारो आहे। हिन जा 4 वॾा चंड आहिनि ऐं उन खां पोइ हिन जा केतिरा ई नंढा नंढा चंड बि मौजूदु। अगरि साइज़ जी ॻाल्हि कई वञे त हीउ सोलर सिस्टम जो सभ खां वॾे में वॾो सितारो आहे। अगरि सॼा बक़ाया ॿिया सितारा सोलर सिस्टम जा पाण में गॾाया वञनि त बि हिन जी साइज़ खे न पहुची सघंदा। ऐं हिन जी सतह ते हिकिड़ो वॾो तूफ़ान आहे जेको असांजी ज़मीन खां 10 गुना वधीक आहे ऐं इन खे ग्रेट रेड स्पॉट बि चवंदा आहिनि, यानी वॾो ॻाढ़ो दाग़। साइंसदान जो चवणु आहे त हिन जो इहो वॾो तूफ़ान पोयनि 350 सालनि खां न रुकियो आहे। असांजो अॻिड़ो ग्रह आहे सैटर्न जेको पंहिंजे शाही मुंडनि यानी रिंग्स सां भरियल आहे। सैटर्न जा इहे छल्ला बर्फ़ जा ठहियल आहिनि जेके उन जी सतह खां लखें किलोमीटर मथे हवा में उन जी कशिश में तरी रहिया आहिनि। हिन जा कुल 62 चंड आहिनि जिन मां सभ खां वॾो चंड टाइटन आहे। हिन खां अॻु मौजूदु आहिनि यूरेनस ऐं नेपच्यून। इहे सितारा इंसान जी ॼाण खां तमामु परे हुया जेसीं ताईं वञी दूरबीनीअ जी खोज थी ऐं दूरबीनीअ जे इजाद थियण खां पोइ इहे सितारा इंसान जे शऊर में दाख़िल थिया। इन खां अॻिते सोलर सिस्टम में पथरनि जो वॾो हिकिड़ो छल्लो आहे जंहिंखे काइपर बेल्ट बि चयो वेंदो आहे, जंहिंमें लखनि जी तादाद में वॾियूं छिपूं मौजूदु आहिनि जेके थधि खां ॼमियल पाणी, मीथेन ऐं अमोनिया जा ठहियल आहिनि। ॼण बर्फ़ मां ठहियल नंढियूं नंढियूं दुनियाऊं तरी रहियूं हुजनि, जिन मां प्लूटो ग्रह बि हिकु आहे। ऐं इन खां अॻिते इंसान ज़ात जी सभ जो ठहियल सैटेलाइट वॉवेजर 1 जेको 40 सालनि जे सफ़र जे दौरान सोलर सिस्टम खां बि ॿाहिरि निकिरी चुको आहे। इहो असां खां लॻभॻि 19 अरब किलोमीटर परे आहे। इहा इंसान जी मोकिलियल उहा बहितरीनु सैटेलाइट आहे जंहिं सोलर सिस्टम जे ॻुझनि राज़नि तां परदो खयो। इंसान जो इहो शाहकार जेको अञा ताईं ख़ला में अॻिते वधंदो ई वञे थो पियो, इन जे बारे में वरी कंहिं ॿी वीडियो में ॻाल्हाईंदासीं। हीअ सैटेलाइट एतिरो त मुफ़ासिलो तय करे चुकी आहे जो उतां असांजो सिज जस्ट हिकु नॉर्मल सितारे वांगुरु नज़र ईंदो। हे एतिरो मुफ़ासिलो आहे, इन जो मिसाल ईअं आहे त सिज मां निकिरंदड़ रोशनीअ खे हिते पहुचण में बि 1 साल लॻंदो आहे। पर हिते बि सूरज जी कशिश में का कमी न आई आहे ऐं हिते बि सूरज जी ग्रेविटेशनल पुल मौजूदु आहे। नंढियूं नंढियूं छिपूं अॼु बि सिज जी कशिश जे करे सिज जे ॿाहिरां इन मुफ़ासिले ते बि ऑर्बिटिंग कनि थियूं पियूं, उन जे गिर्द चौधारी फिरनि थियूं पियूं। पथरनि जे इन बादल खे ऑट क्लाउड बि चयो वेंदो आहे। इहो पथरनि जो एॾो वॾो बादल आहे जंहिं ते हिक खां ॿिए पथर जी दूरी करोड़े किलोमीटर आहे। इंसान जी मौजूदा टेक्नोलॉजी ऐं उन जी हयाती हिन खे अहिड़ा फ़ासिला तय करण जी इजाज़त नथा ॾियनि। हाणे पंहिंजे होस्ट अली असलम शर खे ॾींदा इजाज़त। प्लीज़ सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे, लाइक कयो मुंहिंजा वीडियोज़ त जीअं मां अहिड़ी अहम मुफ़ीद मालूमात सिंधीअ में दोस्तनि जे लाइ ठाहींदो रहां। महिरबानी।